अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मुल्क में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में निकिरंदड़ लॉन्ग मार्च जे सिलसिले में बदीन में बि तयारियूं ज़ोर शोर सां जारी। DC चौक ते इस्तक़बालिया कैंप क़ाइमु, शहर में पेना फ्लैक्स ऐं पीपी जा झंडा लॻी विया। पीपी जे ज़िले सदर हाजी रमज़ान चारियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 27 फेबरवरी ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जो आगाज़ थी रहियो आहे ऐं इन सिलसिले में बिलावल भुट्टो ज़रदारी बदीन जे DC चौक ते पहुची जलसे आम खे ख़िताब कंदो, जिते हज़ारे माण्हू संदसि जलसे में शिरकत कंदा ऐं जितां हू तलार मातली ऐं कपरी मोरी पहुची राति रहंदो ऐं सुबुह जो उतां लॉन्ग मार्च शुरू कयो वेंदो। हिन चयो त इमरान सरकार मुल्क में जेका महांगाई कई आहे उन हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी लॉन्ग मार्च शुरू कयो आहे, जेको इमरान सरकार जे ख़ात्मे जो बाइस बणिबो। बिरसा पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जे शागिर्दियाणी डॉक्टर परवीन हिंद पंहिंजे वफ़द सां गॾु हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते पहुती। मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़े मथसि थींदड़ ज़ुल्मनि ते रोई पई। हिन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी मुंहिंजे मथे ते हथु न रखियो, मां बि संदसि भेण वांगुरु आहियां। हिन मूंखे इंसाफ़ छो न ॾिनो ऐं मुंहिंजे मथे ते हथु रखी चवे त भेण परवीन तव्हां अकेलियूं न आहियो, मां तव्हां सां गॾु आहियां। वधीक डॉक्टर परवीन रिंद चयो त आउं चीफ जस्टिस जी शुक्रगुज़ार आहियां ऐं IG सिंध जी बि शुक्रगुज़ार आहियां, जे मूंखे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो ऐं उमेद कयां थी त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वेंदो। लाड़काने भरिसां ॻोठ फरीदाबाद रोड ते ॿिनि तेज़ रफ़्तार कारुनि विच में टक्कर थियण जे नतीजे में हिकु ॼणो फोत, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिबि बाकराणी वेझो शहीद इलाही बख़्श सियाल थाणे जी हद ॻोठ फरीदाबाद वटि कहिड़ी गाॾी ऐं कार विच में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिं जे नतीजे में सोबो देरो जे ॻोठ नेवाड़ू वासी अहमद अली सूमरो, रांझन अली, नवाज़ ख़ासकेली, हाजी मोहरम दरबान, वकार दरबान ऐं हाजी खान मोहम्मद सूमरो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे शहीद इलाही बख़्श थाणे जी पुलिस ज़ख़्मी हालत में खणाए लाड़काने शहर जे चांदगा अस्पताल जे हादसनि वारे शोबे में दाख़िल करायो, जिते डॉक्टरनि पारां ज़ख़्मी हाजी मोहरम दरबान जे फोत थियण जी तस्दीक़ कंदे ॿिनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। उन मौक़े ते हादसे में ज़ख़्मी थियल सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असीं शादी तक़रीब में वञी रहिया हुआसीं, रस्ते में हादसो पेश आयो आहे। ॿिए पासे फोती पीरसन जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो, जेके लाश खणाए ॻोठ रवाना थी विया, जिते लाश घर पहुचण ते घर भातियुनि में रोज़ राड़ो पइजी वियो। टंडोलियार जे ॻोठ धंगाणू बोज़दार जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि जो सरई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ प्रेस क्लब आरो एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते ॻोठाणनि गुलाम शबीर लाशारी, हुस्ना लाशारी, वज़ीर लाशारी, बानू लाशारी ऐं ॿियनि एहतजाज करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त देह वसाणकी में असांजी 16 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिं ते असांजा वेझा माइट ऐं ॿिया कब्ज़ो करे वेठा आहिनि। हिननि चयो त ज़रई ज़मीन मां पंहिंजो हिसो घुरण ते असांखे धमकियूं ॾेई हिरासां कयो पियो वञे। असां ज़िले इंतज़ामिया खे दायो आहे, पर असां ग़रीब आहियूं, असांजी केरु ॿुधण वारो न आहे। हिननि DC टंडोलियार समेत ॿियनि वसवारनि खां घुर कई त ज़मीन मां हिसो ॾियारे इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।